मुबारक जोग शरीफ में शुरू थी वियो आहे। दरगाह जे गादी नशीन सूफी अताउल्ला सत्तारी सूफियाने संगत सां गॾिजी मज़ार ते चादर चाढ़े तक़रीबुनि जो इफ़्तिताह कयो। दरगाह इंतज़ामिया मूजिबि उर्स जूं तक़रीबूं SOPs तहत कयूं पियूं वञनि। वधीक इन जा तफ़सील मालूम कयूं था अली अकबर कुंभार खां। जी अली अकबर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी सूफी जे सरताज सूफी शाह शहीद जो 313 उर्स मुबारक अॼु खां जोग शरीफ में शुरू थी वियो आहे। दरगाह जे गादी नशीन सूफी अताउल्ला सत्तारी मुख़्तलिफ़ दरगाह जे गादी नशीन ऐं सूफियन सुंग सां गॾिजी मज़ार ते चादर चाढ़ी उर्स जे तक़रीबनि जो इफ़्तिताह कयो। जंहिंखां पोइ गादी नशीन दरगाह जे आसे में चबूतरे हेठां पराल ते वेही सूफ़ानी कचारी ॿुधी। सूफी फनकारनि पारां सूफियानी कलाम ॻाए वेठनि ते वजद तारी करे छॾियो। बेतरफ़ कोरोना सबबि मेले जे मौक़े ते का बि बाधा न लॻाई वई आहे। SOP तेज़ रस्म जारी आहिनि। जी महिरबानी अवां जी अली अकबर कुंभार तफ़सील ॾियण लाइ।